नाज़रीन हिकिड़ो वधीक पंहिंजो लेबॉरेटरी आहे ऐं ब्लड कलेक्शन पॉइंट हिते डेवलप कयो वियो आहे। उन पॉइंट में अंदरि मुंहिंजे ख़्याल में त उनजा एक्सपर्ट वेठा आहिनि। हिते तव्हांजो छा नालो आहे? इमदाद अली। इमदाद जी, अली। तव्हां छा आहियो? मां रिसेप्शन ते हूंदो आहियां, पर्चियूं कढंदो आहियां। हिते हे कंहिंजी लेबॉरेटरी आहे? लेबॉरेटरी हा लेबॉरेटरी विनेश जी आहे। जी, विनेश विनेश केरु आहे? विनेश दीवान आहे। हिते केरु आहे? डॉक्टर केरु आहे? डॉक्टर अनिल साहब पैथोलॉजिस्ट केरु आहे? अचनि था वञनि सां ॻाल्हायो। तव्हांखे ख़बर ई न आहे? ख़ैर, तबीयत सही है? ठीकु आहे। जी तव्हांजो छा नालो साईं आहे? विनेश कुमार साईं। विनेश कुमार जी लेबॉरेटरी तव्हांजी आहे? जी जी साईं लेब ना कलेक्शन पॉइंट आहे असांजो। ब्लड कलेक्ट कंदा हो न? न ब्लड कलेक्ट कंदा आहियूं, सिर्फ़ु कलेक्शन पॉइंट आहे। जी जी हर लेबॉरेटरी ते कलेक्शन पॉइंट लिखियलु हूंदो आहे। एग्ज़ामिन केरु कंदो? सर कलेक्शन पॉइंट ई लिखियलु आहे। केरु एग्ज़ामिन केरु कंदो? एग्ज़ामिन सर असां ॿिए हंधो करायूं था, लेबोरेटरी पाण था कयूं, लेबोरेटरी खणी करे ॿिए हंधो करायूं था। तव्हां वटि पंहिंजो को पैथोलॉजिस्ट न, न, कोन्हे, सर, को लैब टेक्नीशियन कोन्हे? लैब टेक्नीशियन आहे असां वटि। लैब पैथा टेक्नीशियन जी जी आहे? बिल्कुलु आहे सर, लैब टेक्नीशियन कंहिंखो बिल्कुलु आहे। कराईंदा हो तव्हां? सर असां दी लैब तो कराईंदा आहियूं। दी लैब तो कराईंदा जी हो? जी 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 दी लैब खे हेल्थ केयर कमीशन जो लाइसेंस आहे? सर हाणे उहो त उन्हनि खे ख़बर। उन्हनि वटि पैथोलॉजिस्ट केरु आहिनि उन्हनि वटि? डॉक्टर संतोष कुमार साहब पैथोलॉजिस्ट आहिनि उन्हनि वटि। हा, पंहिंजो उन जो सभु पूरी कानूनी घुरिजूं पूरियूं आहिनि। त लैब तो असां हाणे ज़रूरु वेंदासीं। जी जी सर बिल्कुलु बिल्कुलु तव्हां वञो। हिन हज़रत साहब जंहिं बिल्कुलु वञो। एनवायरमेंट में तव्हां ब्लड कलेक्ट कयो पियो आहे, हीउ ठीकु आहे? सर तव्हां हिते असां कोई ब्लड कलेक्ट कयूं नथा, जंहिं एनवायरमेंट में असां कलेक्ट कयूं था त बिल्कुलु सही असां एनवायरमेंट में कलेक्ट कयूं था ब्लड। ब्लड कलेक्ट कंदड़ कहिड़े आहिनि? उनजी एक्सपर्टी छा आहे? जी जी सर वो टेक्नीशियन आहिनि बिल्कुलु। कहिड़ो टेक्नीशियन आहे? उस्ताद। तव्हांजो छा नालो आहे? गुलाम हुसैन, गुलाम हुसैन साहब, तव्हां छा आहियो हिते? ब्लड बैंक टेक्नीशियन। ब्लड बैंक टेक्नीशियन, ब्लड बैंक टेक्नीशियन। हिते ब्लड बैंक आहे? ब्लड बैंक ना है पर मां ब्लड बैंक टेक्नीशियन है। ब्लड कलेक्ट असां कोन कंदा आहियूं। ब्लड कलेक्ट कॾहिं बि थी आहे त असां मोहम्मदी ब्लड बैंक खां कराईंदा आहियूं। अच्छा। ऐं हिते छा कंदा हो? हिते असां रूटीन टेस्ट कंदा आहियूं, ICT मेथड। ICT मेथड तव्हां चेक कंदा हो? उन जो हेल्थ केयर कमीशन जो लाइसेंस आहे हिनखे? न, कोन अथसि न, गैर कानूनी आहे न। जिते किथे ॿेड़ो ॿुॾो पियो आहे, कंहिं वटि को लाइसेंस कोन्हे, कंहिं वटि का एक्सपर्टी कोन्हे, ऐं हर को असर रसूख़ ते, दुआ सलाम ते ऐं वास्ते तालुक़ ते लेबॉरेटरी खोली वेठो आहे। कोशिशि कंदासीं कंहिं ॿिए पॉइंट खे टच कयूं। नाज़रीन हिकिड़ो वधीक साॻे ई मुख़्तलिफ़ निजी मेडिकल सेंटर्स जी क़तार में हिकिड़ो वधीक हिकिड़ो ब्लड कलेक्शन पॉइंट लिखियलु आहे, लेबॉरेटरी लिखियलु आहे। उन ॾांहुं हलंदासीं त उते कहिड़ी सूरत हाल आहे। हिते वेठा आहिनि कुझु माण्हू। तव्हांजो छा नालो आहे? उबदार अली सर। उबदार अली, तव्हां छा आहियो हिते? जेकाबाद लेबॉरेटरी में कमु कंदो आहियां सर, सैंपल कलेक्शन कंदो आहियां। ॿियो हिते एक्सपर्ट केरु आहे? केरु एग्ज़ामिन केरु कंदो? उबैदुल्ला सुमरो। उबैदुल्ला सुमरो छा आहे? पैथोलॉजिस्ट आहे? जी हाँ उबैदुल्ला सुमरो पैथोलॉजिस्ट आहे? सर जेकाबाद लेबॉरेटरी जो मालिक आहे। मालिक हुजणु उहो ठीकु आहे, असां वटि हिते पैथोलॉजिस्ट केरु आहे? जेका सर टेस्ट न कंदा आहियूं असां हिते तव्हां लेबॉरेटरी लिखियो आहे ॿाहिरि? हा लेबॉरेटरी लेबॉरेटरी जा टेस्ट। हेल्थ केयर कमीशन जो लाइसेंस अथव? सॼो सर्टिफिकेट आहे असां वटि। किथे आहे उहो? हेल्थ केयर कमीशन जो लाइसेंस ॾेखार बसि, ॿिया सर्टिफिकेट तूं रख पाण वटि। कुझु बि कोन्हे, ही थथां पथां तव्हां ॾिसो पिया। ही हिकिड़ो समूरे जो समूरो मूंखे ॾेखारे हेल्थ केयर कमीशन जो। किथे आहे लाइसेंस? हेल्थ केयर कमीशन अथोराइज़ कंदी आहे त तव्हां लैब रन करे सघो था। पोइ आहे? हाँ आहे बिल्कुल ॾेखारियो हेल्थ केयर कमीशन जो। आहे बिल्कुल किथे आहे भाऊ? ॿिन्हिनि जा सर जिनोज जो बि तव्हां छा आहियो? जंहिं लैब वारे असांखे अथॉरिटी ॾिनी आहे उन लैब तव्हां छा आहियो? मां टेक्नीशियन आहियां। लैब टेक्नीशियन लैब आहियो? टेक्नीशियन आहियां अच्छा, बिल्कुल। हिते पंहिंजी ओन कयो आहे तव्हां मेडिकल लेबॉरेटरी? हितो बि थियल हुयो इन लेबॉरेटरी वारे जीअं असांखे अथॉरिटी ॾिनी आहे उनजो बाक़ाइदा हेल्थ केयर खां पहिरें सर्टिफाइड थियल आहे डॉक्टर रफ़ीक खनानी साहब जे नाले सां। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो त मथो लिखियलु आहे पंहिंजो ग्रीनोस। ही हेल्थ जिनोस लिखियलु आहे। ही जिनोस हेल्थ केयर कमीशन आहे? न सर जिनोज लेबॉरेटरी आहे, जिनोज लेबॉरेटरी जो नालो आहे। अफ़सोस पराई लेबॉरेटरियुनि जा बोर्ड ठाराए उहे हिते रखी करे एयरपोर्ट जो आहे। तुंहिंजी कानूनी हैसियत छा आहे हिन कलेक्शन करण जी? मां टेक्नीशियन आहियां।
टेक्नीशियन कलेक्ट करे सघे थो सोना टेक्नीशियन खे बि हेल्थ केयर कमीशन अथोराइज़ कंदी आहे त तव्हां कलेक्ट कयो बाबा बिल्कुलु जॾहिं असांजी हे लेबॉर्ट्री तोखे लेबॉर्ट्री पंहिंजो ॾिनो आहे लेबॉर्ट्री जेकी हेल्थ उनजो तव्हां बहस सजाई था कयो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि- तव्हांखे तव्हांजी लेबॉर्ट्री जे नाले सां हेल्थ केयर कमीशन जो आहे लाइसेंस अथॉरिटी हिन जो आहे बिल्कुलु जिनोस लेबॉर्ट्री जेकी जंहिंजे असां कलेक्शन कयूं था जंहिंजी वेठा हिन जो छा नालो पॉइंट जो जिनोस लेबॉर्ट्री हिन पॉइंट जो छा नालो जी आहे हाँ जिनोस लेबॉर्ट्री कलेक्शन पॉइंट ऐं हे जिनोस आहे जिनोस लेबॉर्ट्री हिते केरु आहे पोइ पैथोलॉजिस्ट जिनोस लेबॉर्ट्री कलेक्शन पॉइंट आहे रफ़ीक खनानी साहब आहिनि असां कराची सैंपल मोकिलंदा आहियूं रुगो हीला बहाना रुगो पंहिंजो लफ़ाज़ी कुझु बि कोन्हे ही ग़रीब अबोज माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए उन सां निसुरो इंसानियत सो ज़ुल्म पियो थिए हिते हेल्थ केयर कमीशन खे अखियूं पटणु घुरिजनि त हीअ अंधेर नगरी छो आहे आख़िर कोशिशि कंदासीं कि ॿिए पॉइंट खे टच कयूं नाज़रीन हिकिड़ो वधीक ही इलाइक़े में ॿी लेबॉर्ट्री क़ाइमु आहे उन में कोशिशि कंदासीं ख़ुदा करे हिते के क़ानूनी घुरिजूं पूरियूं हुजनि ऐं उहो लेबॉर्ट्री जी सूरत हाल हुजे अंदरि जॾहिं असां दाख़िल थिया आहियूं त उतां जी सूरत हाल कुझु हीअं आहे अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं साईं तव्हांजो नालो फज़ल अहमद साईं फज़ल अहमद जी सर तव्हां छा आहियो हिते हिते लैब टेक्नीशियन हिते हे लेबॉर्ट्री कंहिंजी आहे सर डॉक्टर सुनील अहमद साईं डॉक्टर सुनील अहमद छा आहिनि डॉक्टर आहिनि साईं अच्छा MBBS आहिनि जी जी वेठा आहिनि अंदरि अंदरि वेठा आहिनि हा। पैथोलॉजिस्ट केरु आहे डॉक्टर साहब आहिनि तव्हां चओ था MBBS आहे न पैथोलॉजी कोर्स असां पैथोलॉजी अंदरि वेठा आहिनि अंदरि वेठा आहिनि हा हा डॉक्टर छा ॿुधायो नालो सुनील कुमार हिते उन्हनि जी ही लेबॉर्ट्री ॿुधाई पई वञे ऐं कोशिशि कंदासीं त उन सूरत हाल खे जांचजे वालेकुम सलाम डॉक्टर साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो ठीकु आहियो ॿियो ख़ैरु आहे जी बिल्कुल तव्हांजो नालो डॉक्टर सुनील कुमार डॉक्टर साहब तव्हां छा आहियो हिते मां पैथोलॉजिस्ट पैथोलॉजिस्ट आहियो जी, जी। ओके हिते ॿिया घणा लैब टेक्नीशियन आहिनि लैब टेक्नीशियन मूं वटि 2 ॼणा आहिनि ॿ ॼणा जी जी कॾहिं खां रन कयो पिया ही हीअ लैब अलहमदिल्ला 2012 खां वठी 2012 खां जी, जी। रोज़ानो केतिरी कलेक्शन थींदी आहे सूरत हाल छा आहे केतिरे मरीज़नि जो न मूं वटि फ्लो हिन वक़्तु घटि आहे एक्चुअली मलेरिया जी सीज़न हींअर न आहे त बिफोर दैट मलेरिया जी सीज़न विद 100+ पेशेंट्स हूंदा हुया हाणे अबाउट सम्झो 30-40% 30-40% जी जी हेल्थ केयर कमीशन अथोराइज़ कयो आहे जी बिल्कुलु हेल्थ अथोराइज़ लॻल जी बिल्कुलु आहे सर उहो किथे आहे ॿाहिरि मूं वटि लॻल आहे ॿाहिरि लॻल आहे जी बिल्कुलु थोरो ॾेखारींदो जी, असांखे, बिल्कुलु, महिरबानी। जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन हिन खे फोकस करे सघे डॉक्टर अनिल साहब चवनि था त हेल्थ केयर कमीशन उन्हनि खे अथोराइज़ कयो आहे उन वटि लैब टेक्नीशियन बि आहिनि हू पाण पैथोलॉजिस्ट आहिनि क़ानूनी घुरिजूं जंहिंजूं पूरियूं आहिनि त उनखे पूरो हक़ु आहे त उहो लेबॉर्ट्री रन करे ऐं माण्हुनि खे उहा सहूलियत ॾिए ब्लड जे चकास जी हिन सूरत हाल में कंहिं ते का ज़ाती तनक़ीद कोन्हे कंहिंसां को ज़ाती मुखालफ़त रंजिश कोन्हे जेकॾहिं किथे क़ानूनी घुर्ज पूरी नाहे त अहिड़े क़िस्म जे सैकड़ाट माण्हुनि जी लेबॉर्ट्री सील थियणु खपनि हेल्थ केयर कमीशन खे अखि पटणु घुरिजे कोशिशि कंदासीं कंहिं ॿिए पॉइंट ते हलण जी नाज़रीन हिकिड़ो वधीक हिन रोड ते क़ाइमु अल जबार लेबॉर्ट्री जे नाले सां ही पॉइंट आहे कोशिशि कंदासीं उन में हली ॼाण वठण जी कोशिशि कंदासीं त उते कंडीशन कहिड़ी आहे उते वेठल नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं अदा तव्हांजो नालो जी तव्हांजो कासिम कासिम साहब तव्हां हिते छा आहियो जी मां हिते बीठो आहियां बीठा त आहियो जी जी तव्हां हिते छा आहियो एज़ ए छा कमु कंदा आहियो हिते मां सैंपलां वठी करे पोइ मथे मोकिलींदा आहियूं PCR वग़ैरह PCR जी जी ऐं सैंपलां जी जी उहे वठंदा आहियो जी हा उहो लेबॉर्ट्री में चेक किथे थींदियूं आहिनि उहो मथे थींदियूं आहिनि सैंपलां ठाहे हा। पोइ सिटी सेंटर ते ओॾे मोकिलींदा आहियूं सिटी लेबॉर्ट्री ते सैंपल वठी करे उहे मथां मोकिलींदा आहियूं PCR थींदियूं पोइ PCR थींदियूं आहिनि जी जी हिते सैंपल वठंदो केरु आहे जी मां वठंदो आहियां ॿियो मुंहिंजो अधो वठंदो आहे ॿियो तुंहिंजे अधे जो छा नालो आहे अधे जो नालो ज़ुल्फ़कार आहे ही कंहिंजी आहे हे हुनजी आहे कंहिंजी आहे ज़ुल्फ़कार जी आहे मुंहिंजे अधे जी तुंहिंजे अधे जी आहे जी जी तव्हां लैब टेक्नीशियन जो कोर्स कयो आहे जी हा अधे मां जे कयो अधे वठंदो त तूं बि आहे बीठो तूं आहे तुंहिंजे बसि। अधे कोर्स कयो आहे जी जी हा अधे वालदा जी तबियत ख़राबु आहे कराची वठी वियो अथसि पोइ तूं कमु हलाईंदे जी असां सैंपलां वठी बसि मथे मोकिलींदा आहियूं जी 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 हा जी हा जी 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 जे लाइ बि त एक्सपर्ट हुजणु खपे न ॼाण हुजणु खपे न उहा तोखे आहे कोर्स कयो थी जी जी हा किथे कयो थी भाउ वटि ई हूंदो हुउमि बसि असां सिर्फ़ु सैंपलां वठी ॾींदा आहियूं ॿियो मुंहिंजो बि हले थो त ई कोर्स हुन में अलाह तव्हांखे निकिरे सिविल अस्पताल में कोरस जी स्पेल ॿुधाए जी कोरस हले थो न तुंहिंजो जी जी उन कोरस जी स्पेल ॿुधाए COKEIR
CEO नाज़रीन तव्हां सूरत हाल ॾिसी रहिया आहियो ही अंधेर नगरी चरबट राज आहे जिथे वञ इहो ई हाल आहे कंहिं वटि को पैथोलॉजिस्ट कोन्हे कंहिं वटि को हेल्थ केयर कमीशन जो लाइसेंस कोन्हे कंहिं वटि को लैब टेक्नीशियन कोन्हे अंधेर नगरी आहे हेल्थ केयर कमीशन वारनि खे हिन तरफ़ तवजो ॾियणु खपे कोशिशि कंदासीं कंहिं ॿिए पॉइंट खे टच कजे हिकु वधीक लेबॉरेटरी वारी सूरत हाल नज़र आई आहे कोशिशि कंदासीं उतां जी सूरत हाल जाचण जे लाइ उते सूरत हाल ॾिसजे त उहो हिकु कलेक्शन पॉइंट आहे या कंप्लीट हिकु लेबॉरेटरी आहे उन्हनि सां कोशिशि कंदासीं त असांजी ॻाल्हि ॿोल थी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तव्हांजो छा नालो आहे अब्दुल कयूम अब्दुल कईम तव्हां छा आहियो हिते हिते फिलबाट इन्वेस्टर हिते हे कंहिंजी लेबॉरेटरी आहे ही कराची जी लेबानी कराची जी लेबॉरेटरी जी। आहे पोइ हिते पैथोलॉजिस्ट केरु आहे पैथोलॉजिस्ट डॉक्टर राधा कृष्णा किथे आहे डॉक्टर साहब ईंदा आहिनि हफ़्ते में हिकिड़ी ईंदा आहिनि असां मेडिकल टेक्नोलॉजिस्ट आहिनि सर उहो चेक कंदा आहिनि तव्हां छा आहियो सर मां एज अ टेक्नीशियन आहियां छा जो टेक्नीशियन आहे एज अ लैब टेक्नीशियन सर लैब टेक्नीशियन जी जी बिल्कुलु हिते पैथोलॉजिस्ट हफ़्ते में ईंदा आहिनि सर पैथोलॉजिस्ट असां वटि आहिनि ऑलरेडी आहे पर असां वटि जेकी की न सेट लैब आहे असां नीट खोली आहे असां वटि जेकी आहे का स्लाइड वग़ैरह ईंदी आहे का एबनॉर्मल त पोइ डॉक्टर साहब वेरीफाई कराईंदा आहियूं सर डिग्री असां वटि लॻियल जी जी हा सर हेल्थ केयर कमीशन जो लाइसेंस आहे जी जी बिल्कुलु सर साम्हूं लॻियल हे छा लॻियल सर चेक कयो भले तव्हां कैमरा घुमायो हेल्थ केयर कमीशन रजिस्टर आहे लेबॉरेटरी सर तव्हां ॾिसो भले हे रजिस्टर बिल्कुलु रजिस्टर आहे हेल्थ केयर बिल्कुलु सर हिते को पैथोलॉजिस्ट कोन्हे उहो हफ़्ते में ईंदो आहे हफ़्ते ताणी ब्लड पियो हूंदो आहे सर ब्लड न हूंदो आहे हिते असां वटि एबनॉर्मल स्लाइड सॼो स्टेट लैब आहे कराची जंहिंसां वेंदी आहे सैंपल जेके आहिनि असांजा सॼा वेंदा आहिनि कराची सर इहे हा असां वटि सर कलेक्शन थींदी आहे हिते ज़्यादातर कलेक्शन खां पोइ स्टेट लैब जेकी असांजी कराची आहे मेन असां सिर्फ़ु रूटीन टेस्टूं हिते कंदा आहियूं परफॉर्म बसि रुगो जुगाड़ हिते तव्हां ही ॾिसी रहिया आहियो ही हिन लॻाया आहिनि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लिखियलु आहे उनखे जेकॾहिं कैमरामैन फोकस करे सघे त कोशिशि कंदासीं त उहा सूरत हाल हेल्थ केयर कमीशन वारनि जी कीअं आहे हिननि जी ऐं हेल्थ केयर कमीशन अथोराइज़ कंदी आहे पैथोलॉजिस्ट जो उन हर लैब में वेहणु ज़रूरी हूंदो आहे ऐं हर उन जाइ ते टेक्नीशियन हुजणु ज़रूरी हूंदो आहे सैंपल वठण जे लाइ बि एक्सपर्टी घुरबी आहे उहा हुजणु ज़रूरी हूंदी आहे जिते किथे जुगाड़ आहे लफ़ाज़ी आहे ईअं डेकोरम ठहियलु आहे बाक़ी उहा हक़ीक़त नज़र नथी अचे हिन सूरत हाल में माण्हुनि सां सिधो सो हिकिड़ी नाइंसाफ़ी पई थिए अंधेर नगरी ऐं चरबट राज जो सूरत हाल आहे कोशिशि कंदासीं कंहिं ॿिए पॉइंट खे टच कयूं